मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अरे हो मिथल बल है कादे हलियो वियो पिचल कमे हावे त आंद्रा वात त था जन भागे के जेतरो चम अरे हेदे कादे ये बोटा कयो थो नी कादे मरी वे हैं हिते बुख में मोजा आंद्रा वात त प्या जन अलीड़ी बंदो का तुझो ठका ओ मुझा टिया ज़ाहिर थियल बाबल है असांजी सीआईडी टी हलेई के करे सिधो पद न तो क्या उते पद मां कम तो हलाया किथे पकड़जी न पाऊं अरे सुठो तो कदी में दादा सुठो तो गेटियो मटाइंदो तो वती न त इने भागे ट्रेडे सोतली असांजे पोया ये सिपाही लगाए चजान वतन था फिरंदा अन हता लवंदी माने खाऊं हलिया खबरदार ए बा वो सिपाही अरे अकुल कयो अकुल रोटी खाने जे टाइम ते के ना है बद बोदो थिंदो दो अरे यो बता के आऊं से खा जा अरे अदू आदो अकुल को तो कोने जो ताज दिमाग में ठोक्या अरे रे जेकर इहा गाला त या रोजी रलजी खाऊं था ऐं पोता था गड थाने ते हलो कछम खयो था तो त खीसे मा रुपयो खर्च न कनासी चौकते बिल्ले वांगुर बीताओ को मानी खयो वने फुरनिया को चाह खयो वने खथे पियनिया अरे बियो त थयो बारन खा टपूरा पोरो अरे बारन खा टपू सजो दी ने जे पोया लगना दी त मानी के ता खाइंदा दिया हलो था के गज्जी मानी खराओ तो तवा गज्जी थाने ते हलो हलो यो कोड़ो अलाए किथे मरी वियो आ अचे थी खल लायास्ती तो के वठण मुजा जाली दोल धमामन साईदा थी चाचन मामन सा खाईदा थी हो तो के वठण मुजा जाली दोल धमामन साईदा थी मलुका वडी खुशखबरिया बेड़ो गर्क थीने किथे मरी वए में आई कुडी दिंदो अची डेडर जो पुट रही छा बुध केड़ी खुशी मिली थई जो ट्रिपा दिंदो तो अची खुशखबरी वडी त छा पर सफा वडी त छा उन खां वडी आ मलुका कोड़ा 3 लाख त करे आए छा मलुका मां 3 लाख त करे विंदुस पर ये जो टोडी टरणो आ न हाथे खाली मोटी आधी मश्करन जे गोठ में इने में खुश तो थी खंबड़ी मुआ टोनी पैसा न दिंदो त रंगीले जा त मिलियल न पोने रंगीले के पैसा तू दई सगदे एकड़ो तो दुश्मन रात हटी विया न बे जो बंदोबस्त करे वठंदुस तू घबराए न घबराइंदस मां कोन तू घबरा इए न थे रंगीलो के कुंवार बनाए वने तू वती छोला खपाई बाल्टली में छोले ए घबराना नहीं ये टोनी भी चवंदो ये बुधल न मुखे टोनी माला से जान छड़ाई थी न रंगीले मां तुजी मां छड़ाईंदुस छो त माया कमदार कोड़ो एड़ो कंदो आ सोड़ो जो सवड़ में बिशी लगंदो आहा सी ते याद आयो त पैसा दे मुझे डाडे के सी तो लगे मां उनके लोई वठी दिया हा मां तो के लोई वठी दिंदुस डाडे जे ले मां वायदो तो कया जेकर मां लोई न वठी संगुस न त वो खपन जो पक्को वायदो मां वठी दिंदुस कोड़ा सदको करे साड़ी मुझे डाडे लाई तो चवी मां तो तुझे डाडे के वडी जमार जी दुआ कया पर यो डी होडी मी दो बीमार जे जार में पासंदो बीमारी एड़ो सोड़ो कंदुस जो सवड़ में बिसी लगंदुस हा मां व냐ती डाडे ला लोई या गरम कोट वठी दींजा जे ते गोठ थियण ते राजी थे हुकुम आ तुझे डाडे जो मलुका जे कोड़े के कंदो गोट त वठी दींदो मास गरम कोट जी पे कंदो सास तोड़े कंदो फोट हाँ हण मां ब कया थी मोट मोचड़ा न खाई ही घोट असे पायो यको आजा गद आयो थक जी त प्या हुंदा साक जी केड़ा असा ड्रोड वाली मेल में भगाऊं जा कम तई ट्राली जे पोया भगाऊं कम ते कढण लाए जो असा साक जी पिया हुंदासी वन्नो दे अरे आलू आरो अकुल को त कोने जो तो जे दिमाग में ठोक्या अरे थक जी के थो चवे थक जी तो चवा थक जी कक थी पियाऊं न कोन कक थी नाऊं पर जेड़े ता जड़ी बओ लगंदियो न पो असा कक थी पांदाऊं हलेड़ी बंदूक तुझो ठका तू थक जी तो चई ही कक थी तो समझे जज़ा असांजी कट में लगी वई देखो बुठल बोड़ा ही चवन ता त थक जी त कोन पियाओ थक जी पबजी हां ईसा पबजी के में वडो मजो आ पर ईसा चंदा मानू बुने मरी दायन या सही गाला अरे वन्नो दे हेरन के पुलिस में भर्ती था कन मैं चल है ओ पतो तो बुधाई पतो आई हेन ने भागे जो वरी ओ पतो सरपंच थई सूबेदार सोतली ते वरी बोडो न थियो जामरो थियो जामरो छावरो
न न न कोन थियो आहे छांवरो बि थींदो हाणे मां सां घड़ी खन में लेडी पतो कर तुझो टका ओ ईसा तू इनके समझा इन जगह असांजी ज़ारी आ बाबा यारी आहे न मिठल इहा तव्हांजी भुला कानून कंहिंजो बि यार कोन्हे तव्हां मुजरम हो असां कानून वारा असां यारी कान्हे का अरे अरे ईसा अरे हिन बाबा खे इशारनि में पुछ त मानी खाऊं या न बुढ़ल बड़ा मानी जो था चवन मानी जो मानी हा हेॾा मानी खाऊं था पर ॿुधाई न पहिरीं कानून मानी खाईंदो ऐं पोइ मुजरम खाईंदा बचियल मानी मूंखे नथो लॻे छा वाह नथो लॻे सी नथो लॻे हवा नथी लॻे मां उहा ॻाल्हि कोन पियो कयां मां इंसान आहियां आख़िर मूंखे हवा बि लॻे थी सी बि लॻंदो हवा बि लॻंदो मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त इहे सिपाही बिठल ई न अल्लूअ खे अलाए कीअं पकड़ींदा हिकिड़ो अंधो ॿियो मंडो टियों लूलो हा सही थो चई हा आहे सुतली बि अंधो माण्हू ॻाल्हि बड़ई साॻी आहे भले सुतली साहिबु अंधो हुजे ॾोहारियुनि खे पकड़ण जो माहिर आहे मतिलबु त ईसाई ॿुधल लाइ सुतली लाज़िम आहे न हा रीवर साहिबु सुतली साहिबु लाज़मी आहे न त इहो अल्लू ऐं मिठल सॼी उमिरि कोन पकड़जंदा ठीकु आहे हाणे तूं सुतली सूबेदार खे ॻोल्हाए हुनखे चईसि त इहो बीमारीअ खे बैग में बंदि करे ऐं ॾोहारनि खे ॻोल्हे न त नौकिरीअ खे ॿाहिरि ॾियारींदोसांसि वञा थो ॻोल्हियां थो वञी सुतली साहिब खे तव्हां सां त ॻाल्हि करे मां पाण ई फासी वेंदुसि हिला रहियो यार बेमक़सद हिला रहियो बेचारा लगे तो कानून से हल्को हल्को असर थींदो थो वञे आस्ते आस्ते कानून लोह थींदो थो वञे बाबा नंबर 2 हिन जी चङी तरह अख लगे पोइ भॼण जी था कयूं अरे केर तो भॼे हा केर तो भॼे हा हिते त सरला थो थाजो केर थो भॼे अरे केर कोन थो भॼे तो बात का मानी का मां इहो पियो चवां त तव्हां मानी खाई थोरो आराम कयो असां तव्हांजी जॻह ते ड्यूटी कयूं था ॿुध असां आराम था कयूं तव्हां ॿई हिते वेझो भॼिजो न बाबा हूअ बि डॉक्टर चयो आहे त मानी खाइण खां पोइ थोरो आराम लाज़मी आहे ढकर वजन वधा हिकिड़ो मिंट थोरो तव्हां हेॾा सवला थी अची सुम्हो जीअं मज़े सां तव्हां निंड कयो असां तव्हांजी जॻह ते सॼो कमु कयूं था न मरो था किरिया था पओ हेॾो था खाओ मरो न था हालत धरतियूं ॾिसां तव्हांजे कुली तुरियूं ॿियो कुझु खाईंदो खपेव बचियो अचां मां तोखे गुलाब जामुन थो खाराए भाई हो त ॿुधा कज़ियारे न्याणे ने रंगीले जो कहिड़ो बंदोबस्त कयो अथव कहिड़ो बंदोबस्त कयो अथव सॼी इहा कहाणी सम्झ में अची वई आहे वॾो नाटक थियो आहे रंगीले खां 3 लख रुपया वरिता आहिनि इन मलूका जे पीरू पेटीअ उन में इहा कज़ी बि शामिल थई हेॾा 3 लख रुपया खणी हीअं ठकानो आहे पीरूअ पुठियों कज़ी बि वई अथसि हुन ग़रीब जा पैसा रड़ियूं कंदो जी ॻोठ में निकितो आहे हा लालू इहा कज़ी हुई लालचण मूं हुनखे कई दफ़ा आज़मायो इहो त सही आहे पर ॾियो ख़बर तव्हां उन्हनि जे बारे में चओ था सोचो ॿियो को कमकार कोन्हे वचा अबा तुंहिंजो कमदार आयो टोनी भाॼी खणी जीअं मूं भाॼी वरितमांसि न तीअं पेरनि ते किरी पियो छो इहो कमदार टोनी तुंहिंजा जूता पियो लाहे छा न बा चए पियो त तूं लालूअ खे सम्झा मूंखे मलूका वठी ॾे मां 3 लख रुपया बि भरींदुसि लालू तूं बि टोनी वीचारे खे मलूका वठी ॾे परदेसी आहे दुआ कंदई बाबा मलूका जे संग जा अघ ई न रंगीले ॾोकड़ ॾिना जेके पीरू वारा खाई भॼी विया कनि समेत बाक़ी हाणे सही ॻाल्हि लॻी पई आहे त इहे पैसा केरु भरींदो हा मूंखे ॿुधाए माना जेको मलूका जो ॾाॾो वारे खे 3 लख रुपया मां भरे ॾियां मां हुन जे ॾाॾे सां ॻाल्हायां पई सुभाणे टोनी 3 लख हथ न करे सघे त पोइ अबा चए पियो त मां पट सट करे ईंदुसि दोस्तनि पको आसरो ॾिनो अथसि असांजे झेड़े जे करे हू असांजो घर छॾे वई अबा जेतिरे ताणी असांजे घर में हुई न तेतिरे ताणी को बि कमु असांखे करणु कान पिजे सॼो कमु पाण पई करे असांजे कमदार सां पणजंदी त हुननि खे असां कचो को घर ठाराए ॾींदासीं टोनी सॼो ॾींहुं बनीअ ते हूंदो ऐं मलूका असांजे घर जो कमु कंदी टोनी वीचारो त मूंखे मलूका सां शादी करण जे लाइ मिंथू पियो थो करे मूंखे लॻे थो त पर पुठ लाइ पिटे थो अलाए छा जंहिंजो असरु असांजे घर ते थो पए मां कोशिशि कंदुसि बुढ़ल ओ बुढ़ल छा थियो अरे कुछ कान थियो कुझु कान थियो मूंखे निंड मां छो उथारी अरे निंड मां इन करे उतारियो मां त मिठल ऐं आलू भॼी विया आलू ऐं मिठल खॼी विया ईसा शुक्र आहे त असां बची वियासीं पर ईसा
कहिड़ो धाड़ियल खणियूं न? अरे खजी वञण जो तोखे कंहिं चयो? भजिया भजिया। तो जो चयो त मिठल ऐं आलू खजी आ। अरे मां ईअं कोन चयो त खजी विया आहिनि, मां चयो मिठल ऐं आलू भजी विया आहिनि, भजी विया आहिनि। ईसा तोखे कहिड़ो लाचारो निंड करण जो तो निंड कई हाणे साहब मूं ते इल्ज़ाम हणंदो त ॿुढल निंड पियो हुयो। भले बुढ़ल बड़ा भले, ॼण को सॼी राति तूं पहिरो पोड़ी। हाणे हल त हिन मिठल ऐं आलूअ खे ॻोल्हियूं, न त तुंहिंजी मुंहिंजी नौकिरी हली वेंदी। अरे ॻोल्हियूं ॻोल्हियूं ॻोल्हियो? हा हा अब उथ हल हल। अम्मा मिठल खे पुलिस ॿधो त कोन हूंदो न? सूबेदार सूतलीअ फोन कई, चयईं त आलू ऐं मिठल हथ आया आहिनि, इन्हनि खे तोप सां ॿधी ऐं हिकिड़ो ई टका ॾींहं इगड़ियूं इगड़ियूं थी वेंदा। अम्मा जेकॾहिं मिठल खे को तोप लॻे त हुनखे कहिड़ो मोची ॻंढींदो? अम्मा छा थी वियो? बस कर ने भाॼी, मूं वटि सूतलीअ जो नंबर पियो आहे छा? मूंखे कहिड़ी ख़बर? पोइ मां तो जो चयो त सूतलीअ तोॾे फोन कई। भाई मूंखे कहिड़ी ख़बर? मूंखे तो जो बेज़ार कयो त खणी मां चयो, न त पुलिस जी का मां मुखबर आहियां त मिठल सां पुलिस सां गंढ ई वेता थी पई हे चाड़तियूं कंदी। हरू भरू मथो ख़राब मुंहिंजो कयो थी। शुक्र अल्लाह साईं जो, माना तूं इहो हरू भरू पई चवे न, मां वरी वाकई इहो सची सम्झी वेठी हुयसि। अल्लाह साईं ख़ैर कंदो मिठल ॾे। अरे यार मिठल, अरे मूंखे त भॼाए भॼाए साक आयो थो थिए, अधमो करे वेठो अथई। बाबा हाणे भले अचे मूंखे पुलिस हितां गिरफ़्तार करे, ऐं हितां हिकिड़ी विख कोन चवंदो अथई अॻिते। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका आई त हमसे खतरा खां बि सघो, भॼण खां छो तो लहराई? भॼे त मानी हज़म थिए न। अरे पिटा हुआ त हज़म थी वई, वादे बुक लॻिया। अरे मुंहिंजा ॿियो नंबर बाबल है। अरे हींअर मानी न आहे खाइणी, असांजे पोयां पुलिस आहे, भॼणो आहे भॼणो आहे। अरे अधु अधु कुल को त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकिया। अरे चरिया अन ईमान आहे ईमान, पेट में वेंदो त पंधु थींदो न। अरे अबा जॾहिं माण्हू लाकब में वेंदो त गंद कोन थींदो। भॼण महिल ढरो थी थो वञे ऐं खाइण महिल खरो थी थो वञे। अरे चल इंसान में का त सलाहियत सुठी हुजे न, अॼु मुंह में खाइण जी सलाहियत आहे। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका बाबल वालू हूंदो हो, पंध जो खरो ऐं तूं ऐं खाइण जो डरो। लॻे तो पुलिस हाणे पकड़े असांखे ॾींदी ॿरो। अरे मिठल वो पिटिया वॾे में दबी ताऊ हिते थोरो साह पटिया, पोइ वरी हीअ कम खे पटियूं था यको। अरे तूं हिते बी कम खे पटी दे त लॻे थो त मूं ग़रीब जा लाहा पटिजी विधा। अरे आदू आदू कुल को त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में थोकिया। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका। हाणे वठो अदा हीत वठ, ही ॿ टे पटाटा ऐं टमाटा त वठी वठ, सॼो ॾींहुं खा खा बाक़ी मानी जे लाइ आदर अथव। हे वरी ॾिस मथे ते 13-14 वार आहिनि, उनखे बि कठ कठा लॻी पई आहे। छॾा था जिंद अदी असां सोचियो त हाणे मज़ूरी कंदासीं, दुआ कर त का सुठी मज़ूरी मिले, पोइ जेके बि पैसा कमायासीं न तुंहिंजे अचे हथनि ते रखंदासीं। अलाह सणाई कंदो, अलाह कंदो का मज़ूरी मिलंदव। ॾिस जेके मूंखे नोट मिलंदा उता वॾा कंहिंजी ख़्याल सां हला, किथे कॾहिं न कपे विझी पंहिंजो हिकु रंग जो कारो, पोइ ॿियो सभु को चवणी ॿुटो ॿुटो। ओ अदी दुआ कर त अहिड़ो राज़ो मिले जो सॼो ॾींहुं कचहरी करे करे शाम जो मज़ूरी वठी घर पहुचऊं। न तव्हां दगारी छो कंदो न मुंहिंजा भाउ, तव्हां ॿई कंहिं वज़ीर आला जा सलाहकार ठहो था, मज़ूरी छो कंदो तव्हां? सॼो ॾींहुं जेको आहे सो छते खोए वारी जेका हाऊं हाऊं लॻी पई अथमि, ॿुॾी बि नथा मरो इहे ॻाल्हियूं कंदे। अदी जुमन त वाक़ई दरवेश आहे, पर हिन उमिरि में जे तगारी खणंदासीं न त माण्हू त खिलूं कंदा न। छो माण्हू खिलंदा हा? ऐं रोज़ी करण को ऐब आहे छा? ही जॾहिं शैतान गिरियूं पे कयो ओॾी महिल तव्हांखे माण्हू नज़र कोन आया, हाणे साईं माण्हू था नज़र अचनि। हाणे हिलाल जी रोज़ी कंदव, हिलाल जी रोज़ी ते माण्हू छो तव्हांखे ताना मेणा ॾींदा? असुल ॻाल्हि कयो त टोटी थी विया आहियो, टोटी। अदी माण्हू जो मुंहुं ॾेई वञ पोइ, पर संदन में साथ हुजे न, चेल हिची बीठी थी वञे। उन ॾींहुं तगारी खयमि, ॾाकण ते वेही चढ़ी फाको वञी कयमि, मज़ूरनि ते हथ पेर मटिया। मूंखे त लॻे थो को साई जो असरु थियो अथव। अदी अहिड़ी बदुआ त न ॾे, छो असांखे साई ॾे, रिवर्स खे अलाह करे साई ॾे।
तो लहे ॻोठ तां लोट मथो ई खाई वियो आहे। रिवर्स रिवर्स रिवर्स। कोन थी बदवा ॾियांव, कोन थी ॾियांव। हाणे जल्दी पटाटा वढे वटि, नेरनि तयारु थिए त खाई पी वञी रोज़गार खे लॻो। अधी दिलि त कोन थी चए पर छा कजे, पेट जे लाइ कुझु करिणो थो पए। अधी असांजी उमिरि जा माण्हू हिन महिल काठ जे रेड़े ते पिनंदा था वरतनि, इहे न अधी सेठ लॻा घुमंदा था वरतनि। हाणे सेठ जहिड़ो लक्षण बि त चएव न त सेठ थियो। ओ अधी, ओ मुंहिंजी मिठी अधी, खणी सभु सां बेइज़ती कई थी, हाणे दुआ कर का रोज़ी मिले। हाणे 3 चकर तो मूं दुआ कई आहे। ये अॻे चकर जेका तोखे तगारी सीमट जी ॾिनियूं हुननि चयो मथे रख, सिधो घर खणी आए। हाणे ॿिए ॾींहुं कम ते तोखे बीहण ॾिनऊं, कढी छॾियऊं। हाणे महिरबानी करे साॻियां कम न कजां, का ईमानदारी बि कयो। अदा हाणे जल्दी पटाटा कटे वठ त अधी का भाॼी ठाहे, पोइ हलूं ॿाहिरि का मज़ूरी जी सोचूं। ओ इधर अदा वॾा कुझु ख़्याल कर, हथ न कपजी पवे। सुतली साहब, अल्लू ऐं मिठल जे केस में जेताईं तव्हां हथ न विझंदव न तेताईं न मां सम्झंदो कोन ॿधबो आहे। टोनी बाबा मसलो इहो आहे, मां बि पाण ॿधो पियो आहियां ऐं पेट बि तक़रीबन ॿधिजी वियो आहे, पर ख़ौफ़ थो थिए त कंहिं बि ॾोहारी जे ख़िलाफ़ जेकॾहिं एक्शन खयमि न त मुंहिंजा कम लही वेंदा ऐं मां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु कोन रहंदुसि, सम्झी थो। अबे तुम भी क्या हिले में हो क्या? कई दिन से हिलां पियो थो। सुतली साहब, तू हथ ते हथ रखी वेही रहंदे ऐं ये ॾोहारी खुलेआम आज़ाद घुमंदा वतन, पोइ बि त तूं कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु त कोन रहंदे न यार, क्यों हिला रहा है सुतली साहब? हा टोनी बाबा, ॻाल्हि त लखनि करोड़नि जी कई अथई। ईअं मां जेकॾहिं वेठो रहियुसि न त लखनि करोड़नि जा केस हल कोन थींदा ऐं मां पाण बीड़ी सिगरेट पाणी ले सिकंदुसि पियो। ओ ईअं हिम्मत से काम लो, तेरे जानवर सिपाहियों से अल्लू और मिठल काबू नहीं आएंगे। अबे हिला हिला, हर वक्त हिला, 24 घंटे हिला। खबरदार होशियार। अबे यार सुतली साहब, मजा नहीं आया यार। अच्छा थोड़ा जज्बाती बन जाओ। हाँ वो मैं बोलने वाला था, तुमने ही बोल दिया, चलो बन जाओ जज्बाती। कंडीशन नहीं है ना ऐसी। अच्छा करता हूँ कोशिश। खबरदार होशियार। क्या हुआ सुतली साहब, म्यूट हो गए? अभी तुमको कुछ पता नहीं चलेगा, जब मैं यहाँ से बनूंगा ना तो पानी तुमको महसूस हो गया कि मेरा काम डामाडोल हो गया है। लालू पुट सुबुह जो सवेर हिनखे टोनीअ खे मोकिलियो अथमि सूतरीअ ते, हिन महिल ताईं मोटियो ई कोन्हे। बाबा तुंहिंजे करे ॻोठ जा सभु माण्हू लॾो खयो ॻोठ ख़ाली कयो था वञनि। अब मां कहिड़ी बाबा आहियां जो माण्हू मुंहिंजे करे अबाणा घर छॾियो था वञनि। बाबा जे सच पुछी त सभु कुझु तुंहिंजी चंग मुड़सीअ खां पोइ थियो आहे। अब मां कहिड़ो आदमखोर आहियां जो माण्हू खाईंदो आहे? बाबा चवंदा आहिनि त काठी काठी जो पंहिंजो लछण थींदो, आदमखोर न आहे, माण्हू नथो खाए। अबा लालू, जेके माण्हू लॾो खणी विया आहिनि उन्हनि खे मां परचाए वठी अचां? इन सां मसइलो हल कोन थींदी बाबा। बाक़ी इहो मसइलो कीअं हल थींदो? लॻे थो हाणे तोखां चंग मुड़सी चाबियूं फुरणियूं पवंदियूं बा, ॿिया फालो ई चंग मुड़सी आहे या अलमारी आहे जो मूंखां चाबियूं खसे वठंदे? बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मुल्क को उठ या घोड़ो कोन हूंदो आहे जो माण्हू मिसाल ॾेई चवंदा आहिनि त वाह फलाणे बादशाह फलाणे मुल्क जूं वाॻूं संभालियूं। बाबा हाणे ॻाल्हि सिधी अथई, पंहिंजा अरकान अस्त्री करे सिधा कर, न त हाणे तो साइड टेबल पुछियो। अदा वेठा जी अदा वॾा यार, सिट जल्दी लहे त तारीख़ वठी हलिया। अथा चेल मुंहिंजी वठिजी वई आहे, हाणे त आंड्रा वातड़ा अचनि, हथ हले ई नथो पा। तारीख़ वठणी आहे त तारीख़ पूरी करणी आहे, हथ हला हथ। जल्दी कयो, कम कयो, मालिक ॾिनो बेइज्जती कंदो। उस्ताद हाणे यार असांखां कमु कोन थींदो, असां सफ़ा वठिजी आऊं, ॾाढी मज़ूरी ॾुखी आहे। ॿियो अरे कहिड़ो रोज़ो तव्हांखे सिज में रखी अथव? उस्ताद बुख ते सफ़ा सिर थो वञे, चेल में बि सूर पची वियो आहे। दे हद आराम कम जाए ना आयो तव्हां, हाणे वठो 100 रुपया चांहि पियो वञी। अदा वेठा जी अदा वॾा, इज़त अचणी वञणी शइ आहे, रुगो बेइज्जती बरक़रार हुजे। हर ताली चाह चऊं असांखां कमु कोन थींदो, माना हिननि खे ख़बर आहे त बेइज्जता। हलिया हलिया। मवाली साहब, मूंखे पघार ॾियो। पघार न, बाक़ी चई त मार ॾिए। मार छो? छो मुंहिंजो नओं रक्शो खटारा करे छॾियो अथई। मवाली साहब, जेकी शइ हलंदी त घसंदी न, पुराणी त थोरी थींदी न। अरे मूंखे सेखारींदो बाबा, रिश्को तोले त रिश्कनि जा टायर था हलनि, टायर पुराणा थियनि न, रिश्को पुराणो कीअं थींदो? मवाली साहब बादशाह माण्हू आहिनि, रक्शे के टायर त हलाइनि था। हल कूड़ा चरियो सम्झो अथई, रिश्के में जेकी चेन हूंदी आहे उहा टायरनि खे हलाईंदी आहे। मवाली साहब पैसा दे, बाक़ी मूं तुंहिंजे रक्शे खां तोबा कई। रोज़ीअ जे नाले ते तोबा कई।
हलाल जी रोज़ी आहे, हलाल जे पैसनि मां रचको वरितल आहे, उन जे बारे में को ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हाए। रचको चिड़ई न चिड़ई, मां चिड़ी पंहिंजो छाहे। बसि हिसाब किताब कर। हिसाब किताब छा जो भाउ, किथां रचके खे रहंदियूं आहियूं न, किथां रचके जो रंग लथो आहे, उहो रंग बि कराए ॾे, पोइ हिसाब किताब कंदासीं, तोखे पघार पोइ मिलंदी। मां कीअं रंग कराए ॾींदोमांइ? भॻी टुटी मालिकनि जी आहे न। उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं मालिकनि सां इहो ॻाल्हायल हुजे, त माण्हू मालिक खां पुछे त भाउ अॼु रचके खे मां भॼंदुसि, उनखे थोरी तकलीफ़ ॾींदुसि, पोइ तूं ॿुधा इजाज़त ॾे, मां इजाज़त ॾियां, पोइ तूं वञी ट्रक में हल, मां इजाज़त ॾिनो त बि तूं नुक़सानु करे थो छो? इहा ॿोली मूं कान कई हुई। तूं कहिड़ो तोतो जो पुट जो ॿोलियूं करी? हा, मजबूर है, मिनथूं पियो करी, आज़ियूं पियो करी, त मूंखे रक्षो ॾे त मां रोज़ी कयां। ॾिनी मैं, हाणे जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे, मां शाम रक्ष खे चेक कयां, जेको बि नुक़सानु थियो आहे, पोइ हिसाब किताब कंदासीं, पघार तो पोइ मिलंदी। अदी कल मज़दूरीअ ते वियासीं, पर मज़दूरी वारो कमु ॾाढो ॾुखियो आहे। अदी मूंखे एॾो चेहरे में सूर पियो आहे, अञा त सिधी नथी थी, सोचियो त ॿियो कोटो थो पियो। धिके वञा वदा, पहिरियों ॾींहुं हो न मज़दूरी जो, आस्ते आस्ते गिरी वेंदो भलिया। अदी हालत सफ़ा ख़राब थी थिए, चेल सफ़ा चिॿी थी वई आहे। सोचियो थो त मज़दूरी सां कोन पुॼंदो, ॿियो को कमु सोचियूं। मूंखे सची सची ॿुधायो, कल मज़दूरी ते विया हुयो या के चंपाणी मोकिलियो अथव? छो केरु असांखे पादर हणंदो? असां एॾा कमज़ोर हूं छा? वरी इहो पहिरियों वारो कमु साॻियो था शुरू कयूं। कहिड़ो? ई जूतनि गंढण वारो जेको ॻोठ में नंढे इलाइक़ो कंदा हुयो? न थी न, इहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि न ॾियार। जुम्मन ई मूं सोचियो आहे त पुराणियूं शैतानगिरियूं वरी था कयूं। शैतानगिरियूं करे माण्हुनि खे पाण में वेढ़ायूं ऐं वरी माहौल खे थोरो गरम कयूं। छयो हाणे तव्हांजो चवण ते बि केरु कोन विढ़ंदो। सॼो ॻोठ शुक्र अल्हम्दुलिल्लाह सेठ लॻो पियो आहे। अदी हिकिड़ो के सॼी तयार लॻो पियो आहे, रुॻो असांखे मसालो हणणो आहे, मसालो। छिलियल पटाटा, मूंखे इहो ॿुधायो तूं चवण छा थो चाहीं? अदी अदो जुमन मलुका जो ॾाढो आहे न, उन जी ऐं कोड़े जी ॻाल्हि थो करे। इहे ॿई हिक ॿिए ते असली सड़िया था वरतनि, रुॻो आ पुट करण जी देर आहे। तव्हांजी मर्ज़ी आहे, पर मूंखे नथो लॻे को तव्हां ॿई शैतानगिरी में वञी कामयाब थी थो न को। अदी तूं रुॻो इजाज़त ॾे, बाक़ी 5 रुपया घटि कम खे पट, इहो असांजो कमु आहे। अदी तुंहिंजी इज़त कंदा, हर माण्हू तुंहिंजी इज़त कंदो, असांजे हूंदे तुंहिंजी इज़त कान घटिबी। साहब रसो कयो अथई, माण्हू छा चवंदा त सूतली साहब रसो खणी काठियूं थो करे छा? अरे न लखनि किरोड़ जा केस था हल कयूं, न चांहि आहे न पाणी आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे। इहो ॾिसां त इहो आलू ऐं मिठल केसि ताईं था हिन कानून जी रस कड़ीअ खां बचनि। रस कड़ी? ईसा घर में हथ कड़ी कोन ही, ॿारनि चोराए 3 दॿे वारे खे ॾेई टाफियूं वठी छॾियूं, पोइ मां हिन रसीअ जो नालो रखियो आहे रस कड़ी। इहा हथ कड़ी जी वॾी भेण आहे रस कड़ी। कड़ी? हा साहब, कड़ी में रस वॾो मज़ो कंदी, पर बसरनि जी कड़ी ठाहिराईंदो या मुर्गीअ जी? ईसा हिन खे चुप करा। बुठल न ॻाल्हा, बुठल न ॻाल्हा। छो ईसा छा ते मूंसां रुठो हुई जो चई थो न ॻाल्हा? साहब ईसो भला छा ते कावड़ियो आहे, जे कावड़ियो त असां ठाह करा न पाण में। अहिड़ो तंग कयो अथव, अहिड़ो तंग कयो अथव जो तव्हां ॿिन्ही जो ठाह न करायां, पर तव्हां ॿिन्ही खे ठाह ठाह करे ख़तमु करे छॾियां। छॾियो गिलहड़ खे, हलो त आलू ऐं मिठल खे ॻोल्हियूं। ओके सर। हल हल केसरिया पुट तूं बॻिया थी। कादन यार, मूंखे हली का चाह प्यार, सुञाई जी मूं ते वेही वई थई झार। विलायती इन में कहते बि नाहे मयार, इहा तो पंहिंजी हालत पाण कई आहे। सब्जेक्ट शैतानगिरी वारो तुंहिंजो पहिरियां खयल हो, हींअर तूं कहिड़ो चङाईअ जो दर्स ॾींदे? यार कादन ॾे का सलाह, हाणे त बुख भितर बहणी थी, ठिकर बहणी, ॼण मां ॿेर जो वण हुजां डीज़ल ते। विलायती मां त चवां थो जंहिं शइ में न माहिर आहीं उहा महारत ॾेखार। चवंदा न आहिनि त सागा सिंग संभार ॾातू पंहिंजे ॾांद जा। यार कादन इहा शैतानगिरी वारा कम मूं छॾे ॾिना आहिनि, माण्हू बाॾालतू था विझनि। मां इहो तकियो कलाम जेको शैतान वारो आहे न, इहो मूं मटाए छॾियो आहे। हाणे मां विलायती पहुं आहियां। जेकॾहिं विलायती आहीं त विलायत हलियो वञे। मश्किरनि जे ॻोठ में हिते बुख मरी वेंदे, हिते मंझंदि जी मानी 3 पहरी जी आज़ान महिल मिलंदई, असुल कुझु कोन थींदी, बुख मरंदे बुख। ॾिसां थो को कारोबार, बाक़ी यारे जेको शैतानगिरी वारो चकर आहे न, इहो मूं छॾे ॾिनो आहे। ॿुधी डीज़ल ते। वाह पुट वाह, इहा शैतानगिरी छॾी में ॾिसूं था घणा ॾींहं। ड्रामा सोप सीरियल मश्किरनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।